त ही जेके कैंटीन ते अक्सर करे यूनिवर्सिटी में दोस्त कुछ असांजा पढ़ंदा आहिनि जेके ख़र्च करण तां अंगूठो हूंदो अथनि ताला हणी खीसे में ईंदा आहिनि घरनि खां ताला हणी खीसनि खे उन साॻे ई ताले बंदि सां वरी वापसी घर वेंदा आहिनि रुपयो बि ख़र्च न कंदा आहिनि कैंटीन ते अहिड़ो पैटर्न ला खणी ईंदे खीसे खे त मतिलबु केरु दुनिया जा साइंटिस्ट बि उन्हनि जो खीसे खोले वियो न अहिड़ो कमु करे ईंदे पैसा हुन में कोन ईंदे नज़र पाणी माना कसम खणी चवनि त बाबा ख़र्च करणो ई न आहे बसि छा बि थी वञे अहिड़नि माण्हुनि लाइ असांजो पैगाम आहे पैगाम न आहे मतिलबु यार इहे छा था साबित करणु चाहिनि माना 4-5 दोस्त आहिनि पाण में हुतां जो हिकिड़ो दोस्त माना 2 दोस्त अहिड़ा हूंदा हरामी माना हू ख़र्च कंदा ई कोन हू ईअं था सम्झनि त माना असां ख़र्च न कंदासीं त माना असां वॾो को माना ॾेखारींदासीं छो कंदो था त माना असां आराम पाई कयूं था दोस्तनि सां माना हू सम्झ ॾेखारींदा ख़र्च करण सां हुननि बुखार चढ़ियो वञे बुखार चढ़े त माना हू छा ॾेखारींदा असां वॾा चालाक आहियूं असां माना चालाकी में कहिड़ी आहे वठी 2 लपाटूं ठका करे चालाकी था कनि असां वटि बि हिकिड़ो दोस्त 4 सालनि में नालो न खणंदासीं उनजो माना इहे प्रकार हूंदा माना रुपयो बि ख़र्च न कंदो उहो त सोपारियूं बि पिनी खाईंदो छोकिरनि ही उस्ताद ही दोस्त असांजो ही बि 500 रुपया डेली कैंटीन ते ख़र्च कंदो 500 रुपया कंदे 500 रुपया वाकई 500 रुपया ख़र्च कंदो सम्झंदा 500 रुपया कंदा आहियां वाकई बिल्कुलु सो ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे आहिनि त उहे असांजा दोस्त पर वॾा बेहया अहिड़ा त बेहया छो जो माना पाण ॿिए कंहिं सां वेंदा न कैंटीन ते उन्हनि ते वरी ख़र्च कंदा ई असां सां गॾिजी माना उनखे त पोइ छा थी वॾी मां वॾी बेहया इहा हुआ त जेके उहे दोस्त जेके हूंदे बि पैसा खीसनि में पिया आहिनि त बि कूड़ हणंदा त असां वटि पैसा न आहिनि सेकेंड ॻाल्हि इहा आहे त मुफ़्त खोर मतिलबु वरी ॿियनि खे सलाह कंदा फॉर एग्जाम्पल मां ख़र्च कयां थो कैंटीन ते भला हुनजो ख़र्च कयां थो तूं ॿियनि खे छो थो सलाह माण्हुनि खे त हले अचो कैंटीन ते हलूं वरी उहे जेके ॿिया जेके दोस्त हूंदा वरी उन्हनि खे बि पाण में माना कंध में हणंदा असां वॾा महिमान नवाज़ थी आया आहिनि अहिड़ा हिकु पाण ओधर ते वरी ॿियनि खे चवंदा त अचो तव्हां ख़िदमत कयूं उहो पाण हलंदा असांजे ख़र्चे ते वरी ॿियनि खे सलाह हणंदा वाट में हर दोस्तनि जे ग्रुपनि में अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि बिल्कुलु कानून साज़ी कई वञे अहिड़नि माण्हुनि जूं एडमिशनूं कैंसिल कयूं वञनि जेके छा मां थो चवां अहिड़नि माण्हुनि खे एडमिशन न ॾी हुजे अहिड़नि माण्हुनि खे एडमिशनूं कैंसिल कयूं वञनि ताकी ही यूनिवर्सिटी में अचनि त सही या छा कजे हिननि जे मां ताला हणजनि त माना खाइनि न कुझु ख़र्च त उहो ई कोन कनि नुक़सान था हिननि जे बात ते जेको आहे न पाण पैटर्न ला खणी छॾिजे न टिप छॾी छॾनि था हिननि ते माना मोहर हणी छॾिजे त बाबा कंजूसनि वारे मोहर हणी छॾिजे जीअं परे खां ख़बर पइजी वञे केरु दोस्ती न रखे हुननि बसि मोह छो थो इहो छो थो करी न बाक़ी सिबराई था चॾियूं न मोची सिबराई था पोइ ॻाल्हाईंदा कीअं पढ़ंदा ॻाल्हाइनि न ॻाल्हाइनि ॻाल्हाइण सां फ़र्क़ु कोन थो पए बसि बाबा हुन ते कंजूसी वारे मोहर हणी छॾिजे भला घटि में घटि ॿियो को दोस्त जेको हुजे थो उहो कावड़ जो इज़हार था कयूं असां कावड़ जो इज़हार था कयूं जेके बि दोस्त आहिनि असांजा जेके ख़र्च नथा कनि असां सम्झूं था त उहे जेको आहे सो पाण खे चालाक त सम्झनि था पर मां सम्झां थो दुनिया जे वॾे मां वॾा क्रिमिनल पंहिंजे इनसाइड माण्हू सोचनि था त असां ख़र्च न कंदासीं वॾो कोन दोस्तनि खां बाबा तव्हां ख़र्च कंदा कयो ॿाहूं था ॿधूं कैंटीन ते वञूं था 2 रुपया ख़र्च कंदा कयो ॿिली हिकिड़ो दोस्त 2 ॾींहं ख़र्च करे थो त हिकिड़ो मार पियो हिकिड़ो ॾींहुं त तव्हां ख़र्चो कुझु त गैरत कयो यार सफ़ा बेहया थी था बणा वञी तालो हणी वेठा 24 कलाक ॿियनि जे कुलनि ते बणा घटि में घटि भला हिकिड़ो कट चांहि जो कंहिंखे त प्यारींदा कयो भला यार तव्हांखे एतिरो प्यारनि था भला तव्हां हुननि खे घटि में घटि एतिरो त कयो त कैंटीन ते वञो था त भला हिकिड़ो त बिल भरींदा कयो वरी बिल भरण जे टाइम ते अचे बाबा मोबाइल खणी यूज़ करण मोबाइल छा भरींदा ई कोन आहिनि मोबाइल में लॻी वेंदा आहिनि भरींदा ई कोन आहिनि असांखे पको हूंदी आहे भरींदो ई कोन भरींदा त कोन आहिनि के उन टाइम ते मोबाइल यूज़ कंदा आहिनि उहे माण्हू अथई जेके हिननि खे चवंदा आहिनि यार ज़हर खाइणो आहे बसि मूंखे चवंदे उहे पैसा भले तूं त तोखे ज़हर वठ मुफ़्त जो ज़हर न उहो भले खाईंदा पाण खाईंदो न हा पाण ज़हर जा पैसा ॿिए खां वठंदा अहिड़ा थी बिल्कुलु अहिड़ा माण्हू तो बसि असांजी ॻाल्हि जो मक़सदु इहा आहे माण्हू असांजे समाज लाइ तंग कनि अहिड़ा समाज वॾा जंहिंजी लाइफ में जेके हूंदा आहिनि कंजूस कलंक आहिनि कलंकनि खे कंगन सां ॿधी करे उॾारिजे ईअं ड्रिगू जंगू हुननि खे माना खणी वञनि मथे छतर मुर्ग हिननि खे मथे खणी वञे आसमान में उतां ज़मीन ते फाटी पवनि दोस्त ईअं नथो फाटन न भला अची किरण होता मत किरण था छा किरण असां सम्झूं था हरामी असां सम्झूं था त खेवण खां वठी असां सम्झूं था जेको जुड़ थींदो आहे उन में जेको खेवण थींदी आहे उन खेवण जा वॾा तजला हूंदा आहिनि उहे करंट हणजनि अहिड़नि माण्हुनि खे जीअं हिनखे कुझु असर थिए बसि ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे अहिड़नि माण्हुनि खे असां छा उन सां दोस्ती बि केरु नथा छॾे सघनि ज़ाहिर ॻाल्हि आहे ज़िंदगी गुज़ारींदा 4 साल गुज़ारीनि था पकाए बि कंदा आहिनि छा अहिड़नि माण्हुनि लाइ असांजो पैगाम आहे थोरी गिरत कंदा कयो थोरी दोस्त यारो थोरी गिरत
त करा बर पिया कैंटीन ते खर्च कंदा थोड़ी हेतिरी कंदा हिननि खे मजबूरी न आहे हूंदी बड़ा हिन जी गंज से जेके वार आहिनि एतिरी कसम घणा वार वार घणा आहिनि मुंहिंजा भाउ थोड़ी इन खां ॿुध ॿुध मां तो चवां त अहिड़ा माण्हू ग़रीब न अहिड़ा माण्हू सायो करे ख़र्च न कंदा मां त ॾिठा हुआ अमीरनि जा ॿार जेके हूंदा अथई उहे बि ख़र्च न कंदा ईअं न आहे त को ग़रीब आहे न बाबा सायो करे न कंदा आहिनि सायो करे हीअ माना ॾेखारींदा हुननि खे हिकिड़ी आदत या किनी पइजी किनी पची वई आहे हो माण्हू भला पर आदत पची अथनि बाबा आदत कढो बसि तव्हां हीअ अपील था कयूं पुरजोश अपील था कयूं ॿियो वरी एॾा उस्ताद आहिनि एॾा उस्ताद हुन ॾींहुं मां कैंटीन ते हिकिड़ो अमरा मूंखे वठी वियो हू दोस्त हुजे मुंहिंजो पोइ वठी वियो हितां जीअं हल तुंहिंजी का ख़िदमत कयूं उते वञी उते कैंटीन ते जंहिं मां वियासीं उन वटि 100 रुपया पियो वञे मूंखे चए थो 50 रुपया अथई खुलियो त कैंटीन तां 2 कट वठि अड़े मार पई तोड़ 100 रुपया 2 रुपया खुलिया करा न 50 रुपया मूंखां खुलियो छो थो 100 रुपया खुलियो करा 50 रुपया कैंटीन वारो वापसी ॾींदो न तो वरी इहो इहे ड्रामा